नशे फिरोज़ वार्ड नंबर 4 पीर मोहल्ला जा रिवासी ग़ुलाम हुसैन राजपूत ऐं ग़ुलाम अब्बास राजपूत विकी राजपूत जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब ते अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त विकी राजपूत जेको 2 नंबर माण्हू आहे ही बि को बि कमकार न कंदो आहे ऐं ब्लैकमेलर आहे। पंहिंजे सालनि ते बि कूड़ा केस त करे थो ऐं पाड़े वारनि खे रोज़ ब्लैकमेल करे पैसा वठी वरी ठही वेंदो आहे। मां पंहिंजे दर अॻियां बीठो हुयुसि त हीउ आयो चयईं त तूं मुंहिंजे घरवारी ॾे छो थो निहारी। हुन मूं ते एनसी दाख़िल कराई। हाणे चए थो त पैसा ॾे न त मां तोते थाणे ते वञी मथां बीहारे FIR कराईंदसि। ब्लैकमेल करे थो। असीं क़ुर ते हथु रखूं था त असीं शरीफ़ ग़रीब माण्हू आहियूं। सॼो ॾींहुं रक्षा हलाए पंहिंजे घर जो चरखो हलाईंदा आहियूं। असां हुनखे किथां पैसा ॾियूं। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशो फिरोज़ ऐं सेशन जज खां मुतालबो कयूं था त ख़ुदा जे वास्ते क़ुर ते इंक्वायरी करायो। समूरे पाड़े वारा तव्हांखे ॿुधाईंदा त हीउ माण्हू सही न आहे। हीउ पंहिंजे सालनि खे बि ब्लैकमेल करे पैसा वठंदो आहे। असांखे इंसाफ़ न मिलियो त असां ग़रीब शरीफ़ माण्हू SSP ऑफिस अॻियां पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदासीं। जो ज़िम्मेवार विकी राजपूत हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।